आयाज़ में तरफ अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिल्वर स्क्रीन अदाकारा सबिया ख़ानम 85 वरियनि जी ॼबान में अमेरिका में लाॾाणो करे वई आहे। संदसि ज़िंदगी बाबति पेश आहे सनाउल्लाह हाशमाणी जी रिपोर्ट। सिल्वर स्क्रीन अदाकारा सबिया ख़ानम 85 वरियनि जी ॼमार में अमेरिका में लाॾाणो करे वई। अदाकारा सबिया ख़ानम 16 अक्टूबर 1935 ते गुजरात में जनम वरितो। सबिया ख़ानम 1950 खां 90 वारे ॾहाके ताईं पाकिस्तानी सिनेमा ते राज कयो। खेसि बहितरीन अदाकारी ते तमका हुस्न कारकर्दगी निगार समेत केतिरनि ई एवार्डनि सां नवाज़ियो वियो। सबिया ख़ानम पाकिस्तानी सिल्वर स्क्रीन जी पहिरीं औरत हुई जंहिंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस जे एवार्ड सां बि नवाज़ियो वियो। हुन शिकवा, देवर भाभी ऐं गुनाह, संगदिल जहिड़ियुनि फिल्मुनि में पंहिंजी शानदार अदाकारी जा जोहर ॾेखारिया। संदसि संतोष कुमार सां जोड़ीअ वॾी शोहरत माणी। लेकिन अम्मी जान ने मुझे इतना मजबूर कर दिया, इतना मजबूर किया। अगूणी अदाकारा अमरीकी रियासत वर्जीनिया में रिहाइश अख्तियार कई हुई। सबिया ख़ानम शुगर ऐं ब्लड प्रेशर समेत केतिरनि बीमारियुनि में वरतल हुई। लेजेंड अदाकारा जी पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जे लाइ कयल ख़िदमतुनि खे हमेशा यादि रखियो वेंदो।